मौजूद साथियों अस्सलाम वालेकुम। सिंध सिर्फ़ रियासती ॾाढ जबर न पई भोगे, पर सिंध पीपल्स पार्टी जो 15 साल ख़तरनाक बदतरीन दौर भी भोगियो आहे ऐं अञा भोगे पई। सिंध मज़हबी इंतहा पसंदीअ खे बि भोगे पई। सिंध जे नाले ते थींदड़ गिरोही सियासतदाननि जा रोग भी भोगे पई। सिंध जे नाले ते सभिनी जी दुकानदारी हले थी, सभिनी जा धंधा हलनि था, ऐं जॾहिं तव्हां उन्हनि ते का जाइज़ तनक़ीद कयो था त पोइ उन्हनि जी गारेल ब्रिगेड तव्हांजे साम्हूं अची वञे थी। पीपल्स पार्टी जा जेके भोतार आहिनि, जिन सॼी सिंध खे जा अरबा रुपया लुटिया, उन्हनि ते तनक़ीद कयो त उन्हनि जा वाठा साम्हूं अची था वञनि। सिंध जे नाले ते मज़हबी लुट मार कंदड़ कंहिं जेको आहे सो मुले जो ज़िक्र कंदव त तव्हां ते फ़तवाउनि जा दुकान खोली वेंदा, चाहे त फलाणे फ़िरके जो माण्हू आहे। सिंध ते ॼण कब्ज़ो आहे हिननि जो। हिननि सां केरु न ॻाल्हाए, हिननि ते केरु तनक़ीद न करे। सिंध जे नाले ते धंधा कंदा, सियासत कंदा, सिंध जे नाले ते पैसा कमाईंदा, ठीका खणंदा, डीज़ल खां वेंदे गैस ताईं परमिटूं वठंदा, प्लाट कब्ज़ा, गिरोही मुफ़ादनि जी सियासत कंदा। सिंध जे माण्हुनि जे नाले ते हिननि अरबा रुपयनि जी लुटमार कई आहे, पर हिननि ते को ॻाल्हाए त हिननि जी गारेल ब्रिगेड साम्हूं अची थी वञे। मौलाना राशिद महमूद सूमरो साहिबु क़ाबिल एतिराम, भले पीउ जो भलो पुटु, पर संदसि वटि हिकिड़ी वॾी गारेल ब्रिगेड आहे। कोई न ॻाल्हाए, चवंदा असां को ठीको खयो आहे सिंध जो। असां त कॾहिं तव्हांखे जो तव्हांखे ठीको खयो आहे, पर ठीको तव्हां पाण पंहिंजे हथ सां खयो वेठा आहियो। सिंध जे नाले ते सियासत कयो था, पोइ माण्हू तव्हां खां पुछनि बि न। ॻाल्हाए कंहिं कॉम्प्रेस सियासतदान सां, उनजी ब्रिगेड गारियुनि जी तयारु वेठी आहे। तव्हां गारियूं ॾियो, तव्हां ते कोई न ॻाल्हाए। असां कॾहिं चयो तव्हां सिंध जो ठीको खयो, पर तव्हां खयो वेठा आहियो न। सिंध जे नाले ते वोट वठंदो, सिंध जे नाले ते सियासत कंदो, पोइ तव्हां ते तनक़ीद थींदी। पोइ तव्हां भली फ़तवाऊं जो त फलाणे फ़िरके जो आहे। सिर्फ़ु तव्हांजो फ़िरको सिंध में हलंदो, बाक़ी ॿिया माण्हू कोन्हनि सिंध में। सिंध ते कब्ज़ो आहे तव्हांजो, रियासत जो बि, तव्हांजो बि, भोतारनि जो बि, धाड़ेलनि जो बि, सभु धाड़ेल। उहो मज़हबी धाड़ेल, उहो कॉम्प्रेस जे आड़ में हिकिड़ा धाड़ेल, हिकिड़ा कचे ते वेठल धाड़ेल, हिकिड़ा पके ते वेठल धाड़ेल, हिकिड़नि कचे में रहंदड़ मिसकिननि जो जेको आहे सो जीअण जंजाल कयो आहे, त ॿियनि पके में रहंदड़ मिसकिननि जो जीअण जंजाल कयो आहे। तनक़ीद थींदी तव्हां ते। या त सिंध जे नाले ते सियासत न कयो, तव्हां पंहिंजे मुफ़ादनि जे ख़ातिर वञी यज़ीद सां गॾु वेहो त फर्स्ट क्लास, पर कोई तव्हांखे सच न चवे। इहा गारेल ब्रिगेड जेतिरियूं गारियूं तव्हां ॾींदव, ओतिरियूं तव्हां वठंदव। तव्हांखे तनक़ीद थींदी, तव्हांजे गारियुनि खां डिॼूं कोन्ह, न तव्हांजे फ़तवाउनि खां डिॼूं था। इहे फ़तवाऊं पंहिंजे फेराए पंहिंजे हुन में टूंग में विझी छॾियो, खीसे में। उहे फ़तवाऊं असांखे कुझु कोन्ह कंदियूं। जेतिरी अलाह पाक ज़िंदगी ॾिनी आहे, उहा मुड़ुसु माण्हू थी जीबो। माण्हू मरनि पिया न, और कब तक कितना जियोगे, चलिए रस्म के कोई सर उठा के न चले। अजीब क़िस्म जी माजरा आहे। तनक़ीद खां सभु आज़ादु थी था वञो, फ़तवाऊं ॾियो था, पाण खे खीर जा धोतल था सम्झो। अवां ठग मुनाफ़िक़ सिंध जे नाले ते दुकान खोलियो वेठा आहियो। ठॻो, बदमाशूं था कयो पिया, सिंध जे माण्हुनि खे बेवकूफ़ पिया बणायो। चओ था असां ते कोई तनक़ीद न करे। तनक़ीद खां आज़ादु न आहियो। सिंध जे नाले ते सियासत कंदो त पोइ तनक़ीद यादि, पोइ जेके तव्हां ग़लतियूं कयो था न, पोइ तव्हां ते तनक़ीद थींदी। तव्हांजी रस्ता रोक कंदा सिंध जा आम माण्हू। हे जेको सकरन जो वाक़ियो थियो आहे न, इहो वाक़ियो तारीख़ में उहो चिटो वाक़ियो आहे। इन वाक़िए जे आड़ में जिन जा धंधा थियनि पिया, थींदा, उहे सभु निर्वार थींदा। हिकिड़ा इन्हनि मज़लूमनि सां हमदर्दीअ में कमाइनि पिया, त ॿिया इन मज़लूमनि खां जेको आहे सो इनकार करे, उन्हनि खां अणॼाणाई करे, उन्हनि सां वास्तो न रखण, लातिलकीअ जे आड़ में हिकिड़ा माण्हू कमाए रहिया आहिनि। सिंध तव्हांखे ईअं निर्वार कंदी, चिटो कंदी। तव्हां मज़हबी हुजो या तव्हां कॉम्प्रेस जे आड़ में सियासत कयो, तव्हां वफ़ाक़ जे आड़ में सियासत कयो, तव्हां सिंध जा अरबा रुपया जिन भोतारनि लुटिया आहिनि न, उन्हनि जा मुंहं बि कारा थींदा, या सिंधी मुंहं बि कारा कंदी मुंहं हिननि जा। इहे भोतार जेके आहिनि, इहे ख़ुशि न थियनि त इहे ईंदड़ इलेक्शन में मज़े सां इलेक्शन विढ़ंदा। सिंधी क़ौम हिननि जा ॿूथ कारा कंदी, बेग़रतनि जा।